जीअं त असां हिन वक़्तु ताशिकंदा साहब सां हालवाल कंदासीं कैंप आहे मेडिकल कैंप लाइ छा चवंदोसीं? हा बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु असां हिन चंगुलाणी में असांजो दोस्त साहब पार्टी जो बि आहे सलीमुल्लाह खान कलवड़ साहब, उन ई अॼु पंहिंजे वालदेन खे सवाब ॾियण जे लाइ हीअ अरेंज कयो आहे मेडिकल कैंप जो। तमामु सुठा डॉक्टर बि आयल आहिनि ऐं हिकिड़ो नंढो ॻोठ बि आहे ऐं ख़ासि करे हिन बरसातुनि खां पोइ जंहिं बीमारियुनि मुंहं कढिया आहिनि ऐं मां चवां थो तमामु हिकिड़ो सुठो अमल आहे ऐं तमामु सुठो अमल आहे ऐं त इहो सिलसिलो ॻोठनि ताईं वेंजे ऐं माण्हुनि खे सिहत जी मद में सहूलियत ॾिजे। तमामु ज़बरदस्त कमु अलाह उनखे हिन जो अजर ॾींदो। असांजो मोहतरम अख्तर अली साहब चेयरमैन बंद साईं खां छा चवणु चाहियो? साईं तमामु बहितरीन सलीम खान जेको कमु कयो आहे इहो तमामु बहितरीन आहे। ख़ल्क़ जी ख़िदमत आहे, इंसान ज़ात जी ख़िदमत आहे। अलाह ज़ात जे फरमायो आहे जे तव्हां 100 मस्जिद बेटा करण खां कंहिं ग़रीब जो पेट भरियो त उहो तमामु वॾो कमु आहे ऐं हिन में जेतिरी महिनत